कजे थो लोचिन सेलहन। हिन प्रोग्राम लाइ प्रोड्यूसर आहे ख़ालिद हुसैन, मेज़बान आहे मीर मोहम्मद लंजार। अस्सलाम वालेकुम। साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार ही आलम सब आबाद करी। जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायूं। भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायूं। मुझू तो पुजायूं वो मन जूं मुरादूं। मुझू तो पुजायूं वो दिल जूं उमेदूं। भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायूं। भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायूं। भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो पुजायूं। भिट जा भिटाई वो भिटते वसई नूर मुझू तो। अमीन अल्लाह अमीन। सिंध जे सदा हयात शाइर जेको सिंध लाइ न पर सारे आलम लाइ हिन दुआ घुरी, ऐं रब पाक हिन सारे आलम खे सुखियो रख। मिठाई का घोट जो उर्स मुबारक शुरू आहे, उन जे हदीअ तौरु असां पंहिंजे जज़्बात जो इज़हार कयो पंज रूपे माई भागी जे आवाज़ में बि। ऐं हाणे प्रोग्राम तरफ़ गुज़िरियल प्रोग्राम बिजली न हुअण सबबु न थी सघियो हो, तरतीब ॾिनो वियो ठाहियो वियो हो। उन वक़्त जे हिसाब सां असांखे तक़रीबन 17 ख़त वसूल थिया हुआ, जिन में 8 सही हुआ। उन खां पोइ हिन हफ़्ते असांखे 60 ख़त वसूल थिया आहिनि, जिन मां 25 जवाब तव्हांखे ॿुधाईंदो हलां। तर्जुमो जरा सवाल नंबर ॿियो, सिंध जी कामिल बुज़ुर्ग हस्ती हज़रत कलंदर लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जो फ़ातिह शेर हो। दी तर्जुमो जरा सवाल नंबर ॿियो, सिंध जी कामिल बुज़ुर्ग हस्ती हज़रत कलंदर लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जो फ़ातिह शेर हो। दी तर्जुमो जरा सवाल नंबर ॿियो, सिंध जी कामिल बुज़ुर्ग हस्ती हज़रत कलंदर लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह जो फ़ातिह शेर हो। दी तर्जुमो जरा गुल बहादुर जलबाणी खां फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबाणी, बिरशाह खां ग़ुलाम सरवर तहीम, ॻोठ मौलवी ख़ैर मोहम्मद अहमदानी खां एहसानुल्लाह लगारी, शहदादपुर खां अला बचायो सोलंकी, सेनानी लाखियर खां वफ़ा अली अहमद लाखियर, शालमाणी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, मुशाहिद हुसैन खोसो, बेगना मोरी खां मास्तर रबड़नू समूह, शाहिद अली समूह, रशीद अहमद समूह, शकील अहमद समूह, ॻोठ आली जुणेजो खां अब्दुल्ला नास जुणेजो, सखर खां डॉक्टर अली शेर शेख, लाहौर कैंट खां फ़ौजी रब नवाज़ सोलंकी, ॻोठ हयात सैतो खां नाज़ ख़मीस ख़ान सोलंकी, सरारी खां मोहम्मद याकूब कीरियो,
गोलाड़ची खां ग़ुलाम रसूल नोहाणी, तलार खां अली मोहम्मद जूणेजो, तोतो जूणेजो, बुग बुरड़ा खां फ़क़ीर नज़र मोहम्मद गाॾही, टंडे ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड, कासिम ॻोठ ख़ैरपुर मीर खां ग़ुलाम हैदर फुल पोटो, ॻोठ हाजी वज़ीर लगारी बदीन खां मजबूर मिठू लगारी, ओबाइन खां अली मोहम्मद मल्ला, पगरे खां अली नवाज़ मेमण, मीरपुर बठोरे खां सैफुल्ला खत्री, काछो पटगुल मोहम्मद खां जावेद जबाल लगारी, ॻोठ मीरवाह बोरी तलार खां परदेसी जुमो मल्ला, स्टेशन अल्लाह दादाणी ॻोठ उनड़ खां राजा रफ़ीक अहमद शेख। दोस्तो, जीअं त प्रोग्राम असांजो अॻे हफ़्ते ई तयारु थी चुको हो, उन वक़्तु असां कुणा बि कढाए छॾिया हुआ। कुणो नुक़्तो हो असां कढायो हो रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे कपियर मेज़बान शाइर मोहतरम विकी ख़ान पीरज़ादे खां, जंहिं दोस्त जो ख़त कुणे में निकितो हो, उहो खिपरे जो आजिज़ खोखर। आजिज़ खोखर साहिबु, अव्हांखे गुज़ारिश आहे साॻी, तव्हां पंहिंजो तारुफ़ तफ़सील सां ऐं पसंदि बि अहिड़ी रीति मोकिलियो जीअं ईंदड़ अङारे ते असांखे मिलणु घुरिजे। गुज़िरियल प्रोग्राम में ॻोठ बहादुर जलबाणी जे फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलबाणी साहिब जो ख़त कोने में निकितो हो, उन में तारीफ़ बि मोकिलियो मुख़्तसर ऐं पसंदि बि, पर पहिरीं नोट कयो ईंदड़ प्रोग्राम लाइ नवां सुवाल। सुवाल नंबर पहिरियों आहे, मवाख़ाते मदीना, मवाख़ाते मदीना कहिड़े सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे, कहिड़े सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में क़ाइमु थी। मवाख़ाते मदीना कहिड़े सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में क़ाइमु थी। सुवाल नंबर ॿियो, माउंट एवरेस्ट जेका हमल जबल जी ऊची चोटी आहे, उनजो मक़ामी नालो छा आहे? उनजो मक़ामी नालो छा, यानी उते जा लोकल माण्हू उनखे कहिड़े नाले सॾीनि था, ऐं एवरेस्ट नालो कंहिंजे करे पियो, ऐं एवरेस्ट नालो कंहिंजे करे पियो? माउंट एवरेस्ट हिमालय जबल जी चोटी जो नालो आहे, उनजो मक़ामी नालो छा आहे, ऐं एवरेस्ट नालो कंहिंजे करे पियो? सिंधी ॿोली वराचिट मां निकिती आहे, सिंधी ॿोली वराचिट मां निकिती आहे, जेका संस्कृत प्राकृत पाली ऐं सोर सनीअ खां थींदे वराचिट मां फिरी 11हीं सदी ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जी सूरत अख़्तियार कई। वराचिट मां फिरी 11हीं सदी ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जी सूरत अख़्तियार कई। सिंधी ॿोलीअ मुतलिक़ हीउ ख़्यालु कहिड़नि ॿिनि आलमनि जा आहिनि? कहिड़नि ॿिनि आलमनि जा आहिनि? सिंधी ॿोली वराचिट मां निकिती आहे, जेका संस्कृत प्राकृत पाली ऐं शोर सनी खां थींदी वराचिट मां फिरी 11हीं सदी ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जी सूरत अख़्तियार कई। सिंधी ॿोलीअ मुतलिक़ हीउ ख़्यालु कहिड़नि ॿिनि आलमनि जो आहे? सुवाल वरी ॿुधी वञो। मवाख़ाते मदीना कहिड़े सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में क़ाइमु थी? मवाख़ाते मदीना कहिड़े सहाबी रसूल
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में क़ाइमु थी। सवाल नंबर ॿियो, माउंट एवरेस्ट जेका हिमालय जबल जी चोटी आहे उनजो मक़ामी नालो छा आहे ऐं एवरेस्ट नालो कंहिंजे करे पियो? सवाल नंबर टियों, सिंधी ॿोली वराचिट मां निकिती आहे जेका संस्कृत, प्राकृत, पाली ऐं शोर सनी खां थींदे विराचिट मां फिरी 11वीं सदी ईसीअ में सिंधी ॿोली जी सूरत इख़्तियार कई। सिंधी ॿोलीअ मुतलिक़ ही ख़्याल कहिड़नि ॿिनि आलमनि जा आहिनि? दोस्तो, इन्हनि टिनी सवालनि जा जवाब असांखे अहिड़ी रीति मोकिलियो जे ईंदड़ अङण ते असांखे पिणु घुरिजनि। ऐं हाणे ॻोठ बहादुर जलवाणी जे फ़क़ीर मोहम्मद अशरफ जलवाणी जे पसंदि जो ही पहिरियों कलाम। दोस्तो, हाणे अॼोके महिरबान फ़क़ीर मोहम्मद अशरफ जो तारुफ़। संदन ख़त जी इब्तिदा, मच तुंहिंजे मोहबत जो मचायो तालिब, जीउ पंहिंजो घणो आहे जलायो तालिब, ॿिए कंहिंजे अॻियां ही सिर कॾहिं न निमंदो, जो तुंहिंजे मंसूर आहे नमायो तालिब। माशाअल्लाह। पाकिस्तान रेडियो हैदराबाद जे पूरे सत ऐं सभिनी ॿुधंदड़ खे सिक भरियो सलाम। सभिनी दोस्तनि तरफ़ां वालेकुम सलाम। काफ़ी अरसे खां पोइ रेडियो ते लिखी रहियो आहियां। रेडियो जी दुनिया तमामु सुठी ॼाण ऐं तमामु बहितरीनु दोस्त ॾिना। रेडियो पाकिस्तान जा सभई प्रोग्राम बहितरीनु आहिनि। ख़ासि तौर ते प्रोग्राम पुछनि से पसंदि, लोचीन से लहन, ही ॿई कामयाबु प्रोग्राम आहिनि ऐं हर लिसनर जी इहा ई कोशिशि आहे त हिन ॿिनि प्रोग्राम में हिसो वठिजे ऐं ॾिनल सुवालनि जा जवाब ॾेई पंहिंजो नालो पूरी सिंध में रोशन कजे। बिल्कुलु। ऐं दोस्तो, असांजो हिन प्रोग्राम जे बारे में इहो बि राय आहे त नवां असां पंहिंजा लोचींदड़ पैदा कयूं त जीअं उहे चटाभेटी जे इम्तिहाननि में बि शामिलु थी सघनि। मालिक जा लखे अहसान जो हिकु तमामु बहितरीनु लाइब्रेरी बि आहे संदन घर में, जंहिंमें अनमोल किताब शामिलु आहिनि। उन किताबनि मां महिनत करे ये रेडियो था पुछण सवालनि जा जवाब पंहिंजे प्रोग्राम जे नज़र कंदो आहियां। हर दोस्त खे इहा ई अपील कंदुसि त ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे,
पंहिंजे ऐं पंहिंजे औलाद लाइ किताब ख़रीद कनि, उन्हनि जो मुतालियो कनि त का बि किताब सिर्फ़ु रेडियो जी दुनिया ताईं महदूद न आहिनि, बल्कि किताबनि मां वॾी ॼाण हासिलु थिए थी। इन घर में रब जूं रहमतूं बरकतूं आहिनि, जंहिं घर में किताब आहिनि। बेशक बिल्कुलु सही था चओ। असांजा दोस्त इन ॻाल्हि खे ज़रूरु हीअं सां हटाईंदा। जीअं त मुंहिंजो नालो मोहम्मद अशरफ ज़ात जलबाणी, तख़लुस फ़क़ीर, ॻोठ बहादुर जलबाणी, सदन तारुफ़ आहे, तलको चंबड़। तालीम प्राइमरी, धंधो ज़मींदारी, विंदर रेडियो पाकिस्तान जा प्रोग्राम ॿुधणु ऐं उन्हनि में ख़त लिखी हिसो वठणु। प्रोग्राम लोचीन सिलहनि में मोहतरम ख़ालिद हुसैन साहिबु जिन जे हथां नाचीज़ जो कुड़ो निकितो त ख़ुशी थी, बे इंतिहा ख़ुशी थी। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां प्रोग्राम जे मेज़बान ऐं प्रोग्राम जे प्रोड्यूसर साहिबु, जिन वक़्त सां गॾोगॾु ओलियान दरवेशनि जे मदारनि ते वञणु जग जहान जे ख़ैरो बका लाइ दुआ घुरंदो आहियां, इबरत हासिलु कंदो आहियां। पसंदि प्रोग्राम में लोचीन से लहन, पुछनि से पसंदि, विसारिया न लफ़्ज़, ख़ुशबू ख़ुशबू, अवां जी फरमाइश, सुबुह महिराण, ॻोठाणी कचहरी, कड़ो मछकड़े, ज़ंजीर ऐं धरती ॼाण। पसंदि कंपेयर मीर मोहम्मद लंजा, नज़ीर अहमद चन्ना, सनाउल्ला विसड़ो, गुलज़ार मरी, अब्दुलसत्तार, ख़ादिम हुसैन बल्लोच, नज़ीर अहमद लगारी। प्रोड्यूसरनि में ख़ालिद हुसैन, रोशन अली कलोड़ो। शख़्सियतूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वालिदैन। पसंदि जी मौसम बहार, पसंदि जो खाधो जेको वक़्तु सिर मिले, पसंदि जी सुवारी मोटरसाइकिल, पसंदि जो लिबास शलवार कमीज़। पसंदि जा लेखक डॉक्टर नबी बख़्श बलोच, मोहम्मद ख़ान ज़रदारी जेको हाणोके दौर जो बहितरीनु लेखक आहे। पसंदि जा फ़नकार उस्ताद मंज़ूर, उस्ताद बिठू कच्छी, जीवणी बाई। मर्द मरनि की न की, मरनि मरदूदा, मर्दनि जा नाला ॾींहं क़यामत ताईं पिया ॻाइबा। बिल्कुलु सही आहे। मुनासिबत सां उस्ताद बिठू कच्छी जो कलाम, मर्द तुंहिंजी का वञी बाक़ी दुनिया में ॻाल्हि रहंदी, हीअ दुनिया सारी अवां जे यार मिसरे ख़्वाब रहंदी। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं हाणे संदन पसंदि जो हीउ कलाम।